ॿुधिजो कि सिंध पाकिस्तान में शिकारपुर हिकिड़ो नगर आहे। उते शिकारपुर में अरब देश में अरब अमीरात आदि इतों धंधो व्यवसाय थींदो असांजो सिंधी भावर भी धंधो कंदा। उन्हनि में हिकिड़ो धनवान माण्हू रहंदो हो, पैसे वारो सुठो समृद्ध माण्हू हो। चओ जय श्री कृष्ण। उनजो नालो हो राय बहादुर श्री उद्धव दास। राय बहादुर श्री उद्धव दास। उनजी माता जी तबियत खराब थी वई। तबियत वधिक खराब थी वई कि उते शिकारपुर में उन्हनि जो इलाज न पियो थी सके। धनवान तो हुया, उन्हनि खे मुंबई वठी आया, बॉम्बे। ऐं बॉम्बे वॾे हॉस्पिटल में उन्हनि जो सुठी तरह सां इलाज करायूं ऐं उहा माता, उहा जननी स्वस्थ थी वई, बिल्कुलु स्वस्थ थी वई। वापसि आई ऐं पंहिंजे पुट खे चवण लॻी त पुट उद्धव हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। हा मां, तूं त मुंहिंजो पुटु आहे, पैसे वारो आहे, त तुंहिंजे माता जो इलाज थियो, पर शिकारपुर में कई ग़रीब भी त आहिनि, उन्हनि जे माताउनि जो इलाज कीअं थींदो? उन्हनि खे केरु बॉम्बे वठी वेंदो, केरु इलाज कराईंदो, लखे रुपया केरु ख़र्च कंदो? तूं त पैसे वारो है, मूंखे ठीकु करे छॾे, उन्हनि जो छा थींदो? चई मतिलबु उन्हनि जी सेवा थियणु खपे। चई बसि माता, तव्हां बसि आदेश कयो, काई ॻाल्हि न आहे। ॾाढो सुंदर वॾो मां हॉस्पिटल थो ठारायां। माता प्रसन्न थी। वाकई ॾाढो सुंदर हॉस्पिटल वॾो ठाराई, सभु उन में सुविधा वग़ैरह, वॾा वॾा डॉक्टर, इलाज, ऐं बिल्कुलु जीअं ख़र्च भी न अचे, माण्हुनि खे सुविधा थिए। जॾहिं उहो कंप्लीट ठही वियो हॉस्पिटल, त उन हॉस्पिटल जो नालो रखी राय बहादुर उद्धव दास हॉस्पिटल। ऐं पंहिंजी हिकिड़ी नंढी सी स्टेचू, मूर्ति जेकी हूंदी आहे उहा लॻाई ऐं रिबन ॿधई ऐं पंहिंजे माता खे चई माता इनोग्रेशन तोखे करिणो आहे, हिन जो उद्घाटन तोखे करिणो आहे। माता आई, माता ॾिठई कि अरे हे त पंहिंजी मूर्ति ठाराई अथई, वॾनि अखरनि में नालो लिखायो अथई। धन्य आहे उहा माता। उहा माता पंहिंजे पुट खे चए थी, पुट उद्धव मां हिन जो उद्घाटन न कंदीमांइ। अरे छो, कहिड़ी ॻाल्हि थी वई? अगर तू चाहे तो मां तुंहिंजे हॉस्पिटल जो उद्घाटन कयां। हा मां, त पहिरियों पंहिंजी मूर्ति हटाए, पहिरियों पंहिंजी मूर्ति हटाए ऐं पंहिंजो नालो लिखाइणो अथई, त हिकिड़ी सुठे प्लेट ते नालो लिखाए। उहा प्लेट हेठि लॻाए, जातो चौखट तो माण्हू ईंदा आहिनि त हर माण्हू तुंहिंजे मथां पेर रखी वञे। जेके अचनि तुंहिंजे मथां पेर रखी वञनि त पोइ मां राजी थींदीमांइ हिन हॉस्पिटल जो उद्घाटन करण लाइ। धन्य आहे उहा माता। ॾिसो, यानी माता उहा केवल साधारण कंहिंजी वेदना, दया, करुणा वारी न आहे, बल्कि उहा असली ज्ञानी आहे। समझी वई कि हे अहंकार आहे, पुट तूं अभिमान तो करे, नेक कम कहे त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर अभिमान कहे, ओहो खीर में खटाई विझी छॾे, पंहिंजे हलण वारी ॿेड़ीअ में तूं छेद करे छॾियो। इहा कहिड़ी सेवा आहे? संत चवनि था अॼु बि उहा हॉस्पिटल अथव शिकारपुर में, अॼु बि उहा हॉस्पिटल हलंदी आहे, उन जो ई नालो उद्धव दास। चओ हरे राम। सच में माता पिता जो फर्ज़ आहे कि थोड़ी भी गंदी बदबू अचे केॾीमहिल ॿारनि में अहंकार जी, अभिमान जी, उनखे तुरंत हेठि किराए, उनखे दूर करे बचाए वठे। अश्रद्धा जी, बेईमानीअ जी, कूड़ जी ॾाढी गंदी दुर्गंध थींदी आहे। 4 बसर कटे रखो, फ्रिज में बंदि कयो, खोलियो त अहिड़ी बदबू ईंदी आहे कि माण्हू वेही न सघे। पर हीअ बदबू जेकी बेईमानीअ जी, गंदगीअ जी, असां सहन करे वेंदा आहियूं। कॾहिं बि ॿारनि में बुराई नज़र अचे, पंहिंजे में, मित्र में, दोस्त में, त उन्हनि खे सावधान कयो। इहो बि सत्संग अथव। चओ हरे राम, हरे कृष्ण।